शक्ति जो आईनो हिक औरत प्रोग्राम तहत मां हिना अगनानी अवां सभी दर्शक मित्रन जो हार्दिक स्वागत कयां थी। दोस्तों, हाणे त इहो जग ज़ाहिर आहे त असांजी सिंधी लेडी यानी सिंधी औरतूं हर कंहिं खेत्र में अॻे खां अॻरियूं आहिनि। अहिड़ी का बि फील्ड कोन्हे जिते असांजूं सिंधी भेनरूं न पहुतियूं हुजनि। अञा बि असांजो मञणु आहे त असांजो सिंधी समाज कुझु झूनियुनि ॻाल्हियुनि खे मञींदड़ आहे, एतिरो एडवांस कोन्हे। उन जे बावजूद बि हर खेत्र में असांजूं लेडीज़ औरतूं पंहिंजो जोहर ॾेखारे रहियूं आहिनि। इन जो मतिलबु साफ़ आहे त असांजी सिंधी औरतुनि में हिकु अंदरूनी ताक़त आहे। दोस्तों, अॼु मां तव्हांजी मुलाक़ात कराइण वारी आहियां हिकु असांजी सखी। हीअ हिकु ग्राफिक डिज़ाइनर पेंटर तौर पंहिंजी भूमिका बख़ूबी निभाए रही आहे। त अचो त गॾिजूं असांजी भेण प्रिया परयाणीअ सां। तव्हांजो असांजे मंच ते हार्दिक स्वागत आहे। नमस्ते। जीअं त दर्शक मित्रों, मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, हिननि खे साल 2001 में मयूर साहित्य सभा जो अवॉर्ड, अखिल भारतीय सिंधी ॿोली अवॉर्ड, FM लिसनर्स जो 2011 में अवॉर्ड ऐं उनखां सवाइ ॿिया केतिरा ई ललित कला अकेडमी तरफ़ां इनाम वग़ैरह वग़ैरह हिननि खे हासिल थी चुका आहिनि। असांखे तमामु घणो फ़ख्रु आहे त असांजी हिकु सिंधी सखी जंहिंखे न सिर्फ़ अहमदाबाद, गुजरात पर विदेश में बि मान ऐं सन्मान मिलियो आहे। तव्हांजो तहे दिलि सां सिंधी टीवीअ जे तरफ़ां मां स्वागत कयां थी। थैंक यू। तव्हां 1995 खां पेंटिंग जे क्षेत्र में हिकु क्रिएटिव टच ॾेई रहिया आहियो, ग्राफिक डिज़ाइनिंग तौरु उभरी रहिया आहियो। हाणे असां पंहिंजो गुफ़्तगू शुरू करे रहिया आहियूं। मां तव्हां खां पुछणु चाहींदसि कि तव्हांजा नंढपिण खां कहिड़ा कहिड़ा शौक़ु आहिनि? एक्चुअली नंढपण खां मां आहियां त कॉमर्स, डबल कॉमर्स ग्रेजुएट आहियां। नंढपण खां ई आर्ट में घणो ई शौक़ु हूंदो हो। मतिलबु स्कूल में जीअं मेहंदी हरीफ़ाई आहे, हर जॻह ते मां कुझु न कुझु पार्टिसिपेट कंदी बि रहंदी हुअमि ऐं सभिनि में कुझु जीतंदी रहंदी हुअमि। त शौक़ु त मुंहिंजो बसि आर्ट जो ई रहियो हो नंढपण खां। फैशन, थोरो डिज़ाइनिंग में, थोरो फोटोग्राफी में। नंढपण खां अगरि तव्हां चओ त सिर्फ़ु आर्ट जो ई शौक़ु मूंखे वधीक हो। जी, त तव्हांखे ईअं कॾहिं महसूसु थियो त मूंखे मुंहिंजे हिन शौक़ खे पंहिंजो कैरियर ठाहिणु घुरिजे? एक्चुअली जंहिं टाइम में माण्हू फ्री थी वेंदा आहिनि न, उन टाइम ते मां शुरू कयो। यानी कि मां कॉमर्स ग्रेजुएट थियमि, डबल ग्रेजुएट थियमि। उन खां पोइ मां जॉब बि कई, टाइप राइटर जी, ये वो, मतिलबु लॻी वई हुअमि प्रोफेशनल वर्क में। पर तॾहिं बि ईअं लॻंदो कि न, कुझु खुटे थो, कुझु खुटे थो। त जंहिं एज में शायदि माण्हू खे लॻंदो आहे बसि हाणे थी वियो, उन भई 25-26 जी एज में मूंखे लॻो न, मूंखे कुझु करिणो आहे। उन खां पोइ मां मुंहिंजा सर आहिनि रमेश हालारी, उन्हनि खे मतिलबु मुंहिंजी ख़बर पई कि हिनखे ॾाढो शौक़ु थो लॻे। त उते मां ग्राफिक जो कमु सिखणु वियमि ऐं उन खां पोइ धीरे धीरे आर्ट में बि अची वियमि। यानी कि जे पंहिंजी कॉमर्स जी स्टडी करण खां पोइ वरी न आर्ट में मां अची वियमि। हा, इहा हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे न। हूअं ॾिठो वियो आहे त जेके आर्ट खे पसंदि कंदा आहिनि उहे आर्ट्स लाइन ई खणंदा आहिनि ऐं उन में ई पंहिंजूं डिग्रियूं हासिल कंदा आहिनि। पर तव्हांजे केस में उबतड़ आहे कि तव्हां कॉमर्स ग्रेजुएट थियण खां पोइ वरी पंहिंजी लाइन चेंज कई आहे ऐं आर्ट खेत्र पसंदि कयो आहे। जी, तव्हांखे हिन पंहिंजी फील्ड में मान ऐं सन्मान मिलणु कॾहिं खां शुरू थियो? ॾाढो जल्दी शुरू थी वियो। मतिलबु 98 में मां फर्स्ट एग्ज़िबिशन कयो। उन खां पोइ आई थिंक 99 में मूंखे मयूर साहित्य सभा जी तरफ़ां, मतिलबु सिंधी समाज में हिकु सभिनि खे ख़बर पई कि कोई आर्टिस्ट आहे हिन एज में कमु थी शुरू करे। मतिलबु उतां खां ई मुंहिंजी शुरूआति थी वई ऐं उन खां पोइ इहे दौरु मुंहिंजो चालू ई रहियो। तव्हांजी कला खे निखार कीअं कीअं मिलंदो वियो? किथां किथां तव्हांखे प्रेरणा हासिल थींदी वई?
कला में छा आहे कि मां स्टार्टिंग में त पहिरियों सिर्फ़ु पेंटिंग्स ठाहींदी रहंदी हुयमि पोइ उन खां पोइ मूंखे मतिलबु मुंहिंजा सर आहे उन्हनि खे फील थियो कि असां एग्ज़िबिशन ॾिसण वेंदा हुआसीं गैलरीज़ में वग़ैरह में, त ईअं फील थींदो हो कि भई हिनखे शायदि कुझु अथसि, छोकी मूंखे ॾाढी दिलि हूंदी दिल्ली के भई मुंहिंजो बि किथे वर्क एग्ज़िबिट थिए, माण्हू ॾिसनि, छोकी मां केतिरी बि कला अगरि कयां थी मूं ताईं सीमित रहे त उनजो कोई मीनिंग बि कान्हे, कंहिंजे अॻियां बि अचणी घुरिजे कि त उन खां पोइ 98 में मुंहिंजो फर्स्ट एग्ज़िबिशन रविशंकर रावल आर्ट गैलरी में ॾाढे सुठे तरीक़े सां 36 पेंटिंग्स मां ठाहिया फर्स्ट टाइम। ऐं उहो बि मतिलबु ख़ाली मूंखे हिकु शइ मिली, मूंखे सर चयो कि तुंहिंजो एग्ज़िबिशन करिणो आहे, बसि हुन ख़ुशीअ जे करे मां जेको पेंटिंग्स ठाहिनि 8 की 9 महीने जे अंदरि 36 पेंटिंग्स एॾा स्पीड सां ठाहे छॾिया ऐं पहिरियों एग्ज़िबिशन 98 में मां कयो। तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त तव्हां पंहिंजे शौक़ खे हिकु त कैरियर ठाहियो ऐं उन खां पोइ जल्दी पंहिंजे आर्ट खे तव्हां पहचान ॾियणु शुरू करे छॾियो ऐं माण्हुनि उन कम खे सारायो बि। मुंहिंजे ख़्याल खां तमामु घटि अहिड़ा इंसान हूंदा आहिनि, लकी इंसान अहिड़ा घटि हूंदा आहिनि जिन खे जल्दी सां हिकु फील्ड मिली वेंदो आहे ऐं हू पंहिंजे मुक़ाम ते पहुची सघंदा आहिनि, उन्हनि मां तव्हां हिकु आहियो। तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। तव्हां केतिरा ई वर्कशॉप्स बि अटेंड कया आहिनि, इन्हनि वर्कशॉप्स में तव्हांखे छा सिखण लाइ मिलियो? वर्कशॉप मां मतिलबु आर्ट कैम्प जेका अटेंड कया आहिनि, उहो आर्ट कैम्प में छा आहे कि तव्हां किथे बि वञो था, हर आर्टिस्ट जी अलॻि स्टाइल आहे, कमु करण जी स्टाइल आहे, मतिलबु ॾाढो डिफरेंट, मतिलबु इहो आर्ट जेको फील्ड आहे न ॾाढो वॾो फील्ड आहे। अगरि तव्हां सोचो कि मां हे थी कयां बसि परफेक्ट आहे त उहो त तव्हां बिल्कुलु नथा सोचे सघो। त आर्ट कैम्प में मां किथे बि वई आहियां, उते मां हिकु आर्टिस्ट जो कमु ॾिठो आहे ऐं तेॾी महिल लॻंदो आहे कि न न असांखे त ॾाढो कुझु करिणो बाक़ी आहे, यानी हिकु प्रेरणा मिलंदी आहे कि तव्हां जेको कयो था उहो ठीकु आहे कयो था, पर हिन खां वधीक बि तव्हां करे सघो था। ऐं मूंखे हिकु आर्ट कैम्प मां कुझु न कुझु नई नई इंस्पिरेशन मिली आहे ऐं मां उन खां पोइ ॾाढो मुंहिंजो डेवलप बि थियो आहे आर्ट में। बराबरि। तव्हां विदेश में बि पंहिंजे आर्ट खे हिकु प्लेटफॉर्म ॾिनो आहे, त कहिड़नि कहिड़नि मुल्कनि में तव्हां जूं एग्ज़िबिशन थियूं आहिनि? मुंहिंजा त ॾिसो सभिनि खां पहिरियों त मुंबई, दिल्ली, बड़ौदा, सूरत, चंडीगढ़, हैदराबाद, मतिलबु ॾाढी जॻहियुनि ते मुंहिंजा एग्ज़िबिशन थियनि। ऐं सभिनि खां वॾी फ़ख्र जी ॻाल्हि उहा आहे कि कैनेडा में मुंहिंजो सोलो शो थियो हो ऐं उहो बि गुजरात गवर्नमेंट मूंखे स्पॉन्सर कयो, जो ॾाढी फ़ख्र जी ॻाल्हि आहे कि गुजरात गवर्नमेंट सिलेक्ट उन्हनि माण्हुनि खे कंदी आहे आर्टिस्ट खे जिन जी कुझु प्रोफाइल हुजे या जे हिन फील्ड में कुझु कयो हुजे, सॼी प्रोफाइल चेक कंदा आहिनि। उहो सभु चेक करण खां पोइ उन्हनि मूंखे ग्रांट मतिलबु मुंहिंजी थी ऐं उन खां पोइ मां कैनेडा में वञी करे एग्ज़िबिशन करे आई आहियां। यानी कि चइण जो मतिलबु कि दुनिया अञा घुमणी आहे पर कैनेडा खां स्टार्ट करे छॾियो आहे मां। त तव्हां न सिर्फ़ु भारत में पर विदेश में बि असांजे सिंधी समाज जो नालो कढियो आहे। मां तव्हां खां पुछणु चाहींदसि कि तव्हां हेतिरा शो कया आहिनि, उन में को अहिड़ो यादगार शो हुजे तव्हांजे ज़हन में त असांजी सखियुनि सां उन जा अनुभव शेयर कंदा? एक्चुअली त मुंहिंजे लाइ हर एग्ज़िबिशन यादगार ई रहियो आहे, पर हिकु एग्ज़िबिशन जे बारे में मां थोरो ज़िक्र कंदमि। 2000 में मल्लिका साराभाई नटराणी आर्ट गैलरी में हिकु वुमेंस डे जो शो करिणो हुओ, त उन्हनि खे मुंहिंजो रेफरेंस ॾिनो कि तव्हांखे वुमन ओरिएंटेड अगरि पेंटिंग्स खपनि त तव्हां हिन आर्टिस्ट खे मिलो, प्रिया परियाणी खे। त उन्हनि जो क्या हिकु ई हो कि भई सभिनि खां हिकु ॿ पेंटिंग्स वठी करे ग्रुप शो करिणो आहे, मतिलबु 15-16 आर्टिस्ट हुआ त इनफ आहे हिकु ॿ पेंटिंग्स। त मां चयमि ठीकु आहे, मुंहिंजो वर्क उन्हनि खे मां ॾेखारे छॾियो कि ॾिसो पूरो एल्बम उन्हनि खे ॾेखारियो। त वॾी ॻाल्हि कहिड़ी आहे कि उन टाइम ते मां बिल्कुलु नई हुअमि, 2000 यानी 2 साल ई थिया हुआ हिन फील्ड में आहे। त उन टाइम ते यानी कि मूंखां ॾाढा बुज़ुर्ग, ॾाढा सीनियर पर्सन्स हुआ, सभिनि जो हिकु हिकु ॿ वर्क सिलेक्ट थियो। पर मल्लिका जी खे मुंहिंजा वर्क एॾा वणिया कि उन्हनि मुंहिंजा 12 पेंटिंग्स उन्हनि सिलेक्ट कया ऐं सभिनि खां हाईएस्ट सभु आर्टिस्ट जे विच में मुंहिंजा ई पेंटिंग्स हुआ। सो वुमेंस डे मुंहिंजे पेंटिंग्स सां ई सेलिब्रेट थियो, त उहो बि मां चई थी सघां। ऐं मोस्ट ऑफ सभु न्यूज़पेपर में वधीक हाईलाइट मुंहिंजो ई नालो थियो, क्योंकि मुंहिंजे पेंटिंग्स अहिड़ा हुआ, मतिलबु मैसेज ई सभु शयूं अहिड़ियूं हुयूं कि सभिनि खे मुंहिंजा ई पेंटिंग अट्रैक्ट पिया करनि, त हर जॻह ते मुंहिंजो ई ॾाढो हाईलाइट थियो। उहो मुंहिंजे लाइ ॾाढी हिकु यादगार पल आहे। तव्हांजी पेंटिंग्स खे ॿिए कहिड़नि कहिड़नि हंधनि ते स्थान मिलियो आहे? मुंहिंजे पेंटिंग्स गैलरी जी शोभा त ठहिया ई आहिनि, सिधी ॻाल्हि आहे। उन खां पोइ ॾाढी जॻहियुनि ते कलेक्शन में आहिनि, सभु या अहमदाबाद में आहिनि, बड़ौदा में आहिनि
ऑस्ट्रेलिया में आहे, कैनेडा में आहे, स्विट्ज़रलैंड में आहे, अहिड़ी घणी जॻहियुनि ते सभिनि जे घर में मुंहिंजा पेंटिंग्स लॻल आहिनि। उन खां पोइ मुंहिंजे पेंटिंग्स खे घणी मैगज़ीन में स्थान मिलियो आहे, उहो बि मेन बुक कवर ते। ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, छो बुक कवर ते पेंटिंग्स हुजणु यानी 4 कलर में प्रिंटिंग ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, उहो बि आहिनि। प्लस हिकु गुजरात गवर्नमेंट दीपोस्वी, गुजरात दीपोस्वी नाले जो हर साल हिकु मैगज़ीन कढंदा आहिनि। उन मैगज़ीन में हर साल सभिनी आर्टिस्ट खां पेंटिंग घुराईंदा आहिनि। उहो पेंटिंग्स में मोस्ट ऑफ मुंहिंजा 8-9 साल खां मुंहिंजो पेंटिंग सिलेक्ट थींदो आहे ऐं पब्लिश थींदो आहे। उन खां पोइ बि कैनेडा जी हिकु मैगज़ीन आहे, उन मैगज़ीन में 3-4 साल खां मुंहिंजो पेंटिंग्स उहो मार्च में वुमेंस डे में मुंहिंजो पेंटिंग सिलेक्ट कंदा आहिनि। अहिड़ा इजिप्ट जी हिकु मैगज़ीन आहे, उन में मुंहिंजो इंटरव्यू पेंटिंग सभु आया आहिनि। घणी जॻहियुनि ते मुंहिंजे पेंटिंग्स खे स्थान मिलियो आहे। बराबरि, तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो तव्हां हेतिरो पंहिंजो जोहर ॾेखारियो आहे। मूंखे लॻे थो अञा बि सिंधी समाज खे तव्हांजे इन कला जी ॼाण घटि आहे, छो जो तव्हांखे हेॾो विदेश में बि प्लेटफॉर्म मिली चुको आहे, त तव्हांजो मुंहिंजी नज़र में तमामु घणो सन्मान असांजे सिंधी समाज में थियणु खपे, जीअं त असांजे सिंधी औरतुनि खे बि इंस्पायरेशन मिले, हू पंहिंजनि घरनि मां ॿाहिरि निकिरनि ऐं पंहिंजी सोच खे, पंहिंजी वीचारधारा खे, पंहिंजी शौक़ खे हिकु राह ॾियनि ऐं कंहिं मुक़ाम ते पहुचनि। जीअं त तव्हां ॿुधायो त तव्हां हेल ताईं केतिरा ई वर्कशॉप कंडक्ट करे चुका आहियो, उन्हनि जे अनुभव जे बारे में असांजे सखियुनि खे ॼाण ॾींदा। एक्चुअली मां ॿारनि खे ड्रॉइंग सेखारींदी हुअमि, त ॿारनि खे मां अहिड़े नमूने सां ड्रॉइंग सेखारींदी आहियां कि हर ॿारु चाहींदो आहे कि मां हिन प्रिया दीदी खां ई सिखां। पहिरियों खां ई ॾाढो सभिनि खे मूंसां लगाव रहियो आहे। ऐं पोइ मां हिकु दफ़ो मतिलबु हुते लीना साराभाई खे मिली हुअमि श्रेयस में, त उन्हनि खे मां चयमि भई मिली, मां चयनि तूं आर्टिस्ट आहीं? मां चयो मां आर्टिस्ट आहियां, ॿारनि खे बि सेखारींदी आहियां। त उन्हनि चयनि कमु कर न, हिते समर वेकेशन हूंदो आहे ऐं हिते आर्ट कैम्प्स बि हलंदा आहिनि, त तूं छो न असांजे ॿारनि खे कुझु सेखारींदी। त मां हुतां खां स्टार्ट कयमि वर्कशॉप। उते बि उन्हनि खे एॾो वणियो कमु, छो की ॿार मोस्ट ऑफ मूंसां हैप्पी रहंदा आहिनि, उन्हनि खे मां कुझु बि सेखारींदी आहियां। त उन्हनि पहिरियों वर्कशॉप मां हुते श्रेयस में कयो, ॾाढो सक्सेसफुल रहियो ऐं उहो मूंखे हर साल सॾु कराईंदा आहिनि समर वेकेशन में। उन खां पोइ MJ लाइब्रेरीअ में तपन सृष्टि नाले जी हिकु संस्था आहे, उॾो यानी मोस्ट ऑफ समर वेकेशन हुजे यानी ॿारनि खे सभु सेखारण जो जिम्मो मुंहिंजे मथां अची वेंदो आहे। प्लस ॿार बि एॾो ख़ुशी सां सिखंदा आहिनि कि उन्हनि खे ईअं लॻंदो आहे कि न असां कुझु सिखूं ई कान था, मतिलबु एंजॉय कंदा आहिनि मूंसां गॾु। जी, हाणे पाण ॻाल्हि कयूं त असांजे सिंधी स्त्रियुनि जो जेको रोल रहियो आहे, तव्हांजी नज़र में अॼु जी सिंधी स्त्री केतिरी पुख़्ती आहे, केतिरो हुनजो विकास थियो आहे? उहो चवणु थोरो मुश्किल आहे, छोकी असांजे सिंधी समाज में जीअं सभिनि खे ख़बर आहे कि मोस्ट ऑफ लेडीज़ ॿाहिरि घटि थियूं निकिरनि। अगरि निकिरनि थियूं त हिकु पार्टी में निकितियूं या कोई किटी पार्टी में निकितियूं, यानी कि जेको चवण जो मतिलबु आहे कि जेको जे फील्ड में कुझु कमु करिणो आहे उन में घटि थियूं निकिरनि। ऐं ॿी कास्ट वारा तव्हां ॾिसो लेडीज़ ॾाढी अलॻि अलॻि क्षेत्र में अॻियां आहिनि, कोई क्षेत्र ते सिंधी लेडीज़ थोड़ियूं घटि आहिनि। एक्चुअली आहे त अफ़सोस जी ॻाल्हि, हाणे कल्चर थोरो चेंज थियो आहे, पहिरियों घटि हुओ। मुंहिंजे हिसाब सां सिंधी लेडीज़ खे अञा कुझु करण जी ज़रूरत आहे, अञा कुझु अॻियां वधण जी ज़रूरत आहे। जेके स्त्रियूं घर खां ॿाहिरि निकिरणु चाहिनि थियूं, कुझु करणु चाहिनि थियूं, उन्हनि खे तव्हां छा सलाह ॾियणु चाहींदा? सभिनि खां पहिरियों सेल्फ कॉन्फिडेंस ज़रूरी आहे, छोकी अगरि तव्हां ॾे उहो आहे त ई तव्हां ॿाहिरि निकिरी सघंदव। छोकी उन्हनि जी हिकु सोच थी वई आहे कि न भई असां त घर ई संभालंदासीं, असांखे त ॿार ई संभालणा आहिनि। उन सोच मां अगरि ॿाहिरि ईंदियूं, घणनि खे छा आहे कि भई असांखे छा ज़रूरत आहे, असांजा मुड़ुस या भई जेका बि आहिनि जेंट्स घर में उहे कमाइनि था, असांखे कोई ज़रूरत कान्हे। एक्चुअली उहा सोच आहे न, उहा ई ग़लति आहे। उहा सोच कढी छॾणी आहे। ऐं घणी स्त्रियुनि खे छा थींदो आहे कि बसि हाणे एज थी वई, न एक्चुअली एज भले थी वई आहे, हिकु एज अहिड़ी थींदी आहे कि तव्हां फ्री था थी वञो सभिनी शयुनि मां, ॿारनि मां, कुझु ज़िम्मेदारियुनि मां। उहो एज खां पोइ बि तव्हां कुझु करे था सघो। ऐं लेडीज़ चाहे त ॾाढो कुझु करे सघे थी। ऐं सिंधी लेडीज़ आहिनि सभु स्ट्रॉन्ग, पर थोरो चइजे न कि उहो थोरो फैशन में, थोरो सोन मीन में उन में उलझी पियूं आहिनि। उन्हनि खां थोरो ॿाहिरि निकिरणु ज़रूरी आहे। जेके स्त्रियूं तव्हां वांगुरु ग्राफिक डिज़ाइनर या पेंटिंग खे पंहिंजो कैरियर ठाहिणु चाहिनि थियूं, उन्हनि खे तव्हां छा सलाह ॾींदा? पेंटिंग में या जंहिंमें आर्ट आहे, सम्झो कि उन्हनि में आहे त ई निकिरंदो ॿाहिरि, सिधी ॻाल्हि आहे।
पर एतिरो आहे की हर महिला हुजे या पुरुष हुजे सभिनि में हिकु आर्ट त रहियलु आहे। मां असां ईअं मञंदा आहियूं। ॾिसो तव्हां कोई बि लेडीज़ आहे, कोई बि घर में कुझु बि पसंदि कंदी, कलर चादर जो कलर हुजे या परदनि जो कलर हुजे, ॿारनि जी कुझु शइ वठि, उन में हिकु आर्ट आहे। त हर लेडीज़ में हिकु आर्ट त आहे, ऑलरेडी आहे, पर उनखे ख़बर कान्हे की मां कलाकार आहियां। ऐं उहो ॾाढो ज़रूरी आहे, छोकी कलाकार उहो आहे ऑलरेडी, ख़ाली उनखे थोरो उनखे पुशअप करिणो आहे ऐं थोरो ट्राए करिणो आहे। तव्हां पंहिंजे मन सां केॾी महिल खणी ब्रश या कलर वेही रहो, ॾिसो तव्हां पंहिंजो पाण तव्हांजे अंदरां आर्ट निकिरंदी। ऐं उनखां पोइ तव्हां कॉन्फिडेंस सां तव्हां उनखे अञा डेवलप कयो त मुंहिंजे ख़्याल सां हर लेडी करे थी सघे कुझु बि इन क्षेत्र में। बराबरि। जीअं की हीउ ग्राफिक डिज़ाइनर जो कोर्स आहे जेको अॼु जी तारीख़ में वधि ट्रेंड में आहे ऐं हिकु डिजिटल टेक्नोलॉजी में जॾहिं असांजो इंडिया अॻियां प्रोग्रेस करे रहियो आहे, तॾहिं मां चवंदमि की हिकु ख़ासि ज़रूरत आहे हिन ज़माने जी। त इन सां रिलेटेड ॿिया अहिड़ा कहिड़ा ई कोर्स हूंदा जिन जी असांखे ख़बर कोन हूंदी, जे तव्हांखे ध्यान में हुजनि त असांजे सखियुनि खे ॿुधाईंदा। अॼुकल्ह छा आहे की ग्राफिक बि ॾाढो थो हले, वेब डिज़ाइनिंग आहे, मोबाइल एप्स आहिनि, मतिलबु जेको हिकु स्टेप अॻियां थी वियो आहे। एनिमेशन्स प्रोग्राम आहिनि, ग्राफिक त आहे, सभिनि खां पहिरियों ग्राफिक ई आहे, उनखां पोइ एनिमेशन प्रोग्राम आहिनि, वेब डिज़ाइनिंग आहिनि, मोबाइल एप्स आहिनि, मतिलबु लॉट ऑफ प्रोग्राम्स आहिनि जेके पंहिंजी हिकु फील्ड आहे कि सम्झो कि घणनि खे वेब डिज़ाइनिंग अॼुकल्ह उहो ॾाढी ज़रूरी आहे कि हर कंहिंजी हिकु वेबसाइट आहे। त अगरि तव्हां वेबसाइट जो कुझु कयो था त ऑब्वियसली तव्हांखे उन में तव्हांखे कुझु न कुझु कमु त मिलंदो ई मिलंदो, छोकी हर कंहिं माण्हू जी वेबसाइट आहे अॼुकल्ह। तव्हांखे कोई बि माण्हू कार्ड ॾींदो, हुन में वेबसाइट लिखियलु हूंदी। ग्राफिक मस्ट आहे, क्योंकि तव्हां ग्राफिक कयो त तव्हां कार्ड डिज़ाइन आहे, कोई बि डिज़ाइन तव्हां ईज़िली ठाहे था सघो। उनखां अप थोरो वेब डिज़ाइनिंग इहे उहो घणेई कोर्सिस आहिनि जेको लेडीज़ करे थियूं सघनि। जीअं त तव्हां ॿुधायो त तव्हां केतिरा ई थीम बेस्ड बि शो कया आहिनि, त कहिड़ियुनि थीम्स ते तव्हां इहे शो कया आहिनि ऐं उन्हनि जा कहिड़ा अनुभव रहिया उहे असांखे ॿुधाईंदा। मां त मोस्ट ऑफ वुमन ओरिएंटेड वर्क ई कयो आहे, उनजी एग्ज़िबिशन्स कया आहिनि ऐं उनखां पोइ बि मां कुझु शोज़ क्यूरेट बि कया आहिनि, यानी कि मां ख़ुदि ऑर्गेनाइज़ कया आहिनि। उन में हिकु शो त मां मुंहिंजा जेका ड्रॉइंग्स जा जेका स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खां मां पेंटिंग्स कराया ऐं स्पेशल वैलेंटाइन डे, यानी कि जेको वैलेंटाइन डे स्पेशल थींदो आहे, उन्हनि खां ॿारनि खां फ्लावर जो कंसेप्ट करायो, मां फ्लावर्स जा पेंटिंग कराया, हिकु उहो शो कयो हो। उनखां पोइ मां हिकु आर्टिस्ट आहिनि, उन्हनि खे मतिलबु क्राफ्ट हे उहो वग़ैरह ॾाढो हुननि कयो, पर उन्हनि छा कमु करे करे उहो आर्टिस्ट वीचारो कुझु करे न पियो सघे, यानी कि ख़ाली घर में सभु रखी छॾियो हुई। त असांजी नज़र में आयो त मां उन्हनि खां पुछियोमांनि तव्हां छा था कयो, त चई की मां कमु त ॾाढो कयो आहे, पर मां हुनजो कयां छा मूंखे सम्झ में कान थो अचे। त मां चयोमांनि ठीकु आहे, कमु कयो, मां तव्हांजो एग्ज़िबिशन कराए ॾियांव थी, तव्हां सभु वर्क एग्ज़िबिट कयो। त उन्हनि जो मां हिकु वॾो शो उनजो ऑर्गेनाइज़ करे ॾिनोमांनि, ॾाढो उन्हनि जो नालो बि थी वियो, माण्हू उन्हनि खे सुञाणण लॻा, इमेज मतिलबु उन्हनि खे ॾाढो प्रोत्साहन बि मिलियो न्यूज़पेपर वारनि जो उहो सभु। ऐं हिकु ॾाढो इंट्रस्टिंग मां शो कयो हो वुमेंस डे जो, मां 33 महिलाउनि खे इकठो कयो, पर कहिड़ी महिलाऊं जेकी आर्टिस्ट कान्हनि। मुंहिंजो चवण जो मतिलबु उहो ई हो कि हर महिला हिकु आर्टिस्ट आहे, हिकु उहो थीम हुई मुंहिंजी। त उन में मां कोई डांसर आहे, कोई डॉक्टर आहे, कोई वकील आहे, कोई स्कल्पटर आहे, कोई फोटोग्राफर आहे, मतिलबु हर क्षेत्र जी महिलाउनि खे मां वर्क हिकु पेंटिंग करायो। मां उन्हनि खे कलर ऐं कैनवास ॾेई आयमि ऐं चयोमांनि कि तव्हां मूंखे कुझु बि तव्हांजे दिलि में आहे उहो हिन ते उतारे छॾो। उन में आनंदीबेन पटेल, उन्हनि जी डॉटर अनार पटेल, डांसर स्मिता शास्त्री, जसू शिल्पी ऐं लॉट ऑफ महिलाऊं जेकियूं जे मतिलबु हुनजो आर्ट में असां कोई शब्द आहे कान, पर हुननि खे पहिरियों त अजीब लॻो कि भई असां कीअं कंदासीं, छोकी असां त आर्टिस्ट आहियूं कान। त सभिनि खे मां सम्झायो कि ॾिसो तव्हां आर्टिस्ट त आहियो, तव्हां पंहिंजे घर जी कोई बि शइ जी सिलेक्शन था कयो त तव्हां हुन में तव्हांजी हिकु चॉइस आहे कलर जी, हा, त तव्हां घर जो इंटीरियर था कयो, तव्हां कुझु चूज़ था कयो, तव्हां हुन में कलर आहे, डिज़ाइन आहे, तव्हां कयो था, मतिलबु तव्हां आर्टिस्ट त आहियो, पर तव्हां उनखे फील नथा करे सघो। तव्हां रूटीन लाइफ में एॾा बिज़ी थी विया आहियो कि तव्हांखे ईअं थो लॻे कि असां में कुझु आहे कान। त थोरो उनखां परते सोचो, थोरो अॻियां सोचो, तव्हां खणो ब्रश हथ में, तव्हांखे अची वेंदो। ईअं करे मां सभिनि खे सम्झाए करे सभिनि खां पेंटिंग करायो ऐं उनजो वॾो शो मां संस्कार केंद्र पालड़ी में वुमेंस डे सेलिब्रेट कयो 33 महिलाउनि सां। ॾाढो इंट्रस्टिंग शो हो ऐं घणनि ॾाढनि पसंदि बि कयो हो ऐं मोस्ट ऑफ सभु ख़ुशि थी विया हुआ, छोकी हुननि खे ईअं लॻो कि असां कुझु कयो। छोकी वॾी वॾी हस्तियूं पारू जय कृष्णा इंडस्ट्रियलिस्ट, उनखे
उहो त एॾी ख़ुशि थी वई की उन त पेंटिंग ठहियो, उन रिक्वेस्ट कई की मूंखे पेंटिंग मुंहिंजो वापसि ॾींदी आहे, छोकी उन्हनि खे ईअं की मां फस्ट पेंटिंग मां ख़ुदि ठाहियो आहे। इन एॾी ख़ुशि थी विया ने, ॾाढो मज़ो आयो, सभिनि खे बि ॾाढो मज़ो आयो तेॾी महिल। बराबरि, इहो ई चवणु आहे त सभिनीनि जे अंदरि आर्ट त लिकल ई आहे, सिर्फ़ु ज़रूरत आहे फील करण जी ऐं उनखे प्लेटफॉर्म ॾियण जी। त इहो कमु तॾहिं ई थींदो जॾहिं असां पंहिंजे अंदर खां ई कोशिशि कंदासीं त। जीअं तव्हां ॿुधायो त बचपन खां वठी करे तव्हांखे आर्ट जो ऐं ड्रॉइंग जो शौक़ु हो, इन खां सवाइ बि छा कोई ॿिया शौक़ु हुआ तव्हांजा? हा, हिकु शौक़ु आहे मूंखे फ़ोटोग्राफी जो, मतिलबु की मां प्रोफेशनल कैमरा त हाणे वरितो आहे, मतिलबु थोरो टाइम थियो आहे। उन खां पहिरीं बि जेका बि कैमराज़ हुआ, जेको बि हो, मूंखे ॾाढो शौक़ु हूंदो की फ़ोटोग्राफी कयां। घर जा मतिलबु पंहिंजे घर जे में ॿार घुमनि उन्हनि जी फ़ोटोग्राफी कंदी हुअमि, आसपास जे माण्हुनि जी फ़ोटोग्राफी कयां, ॾाढो शौक़ु हूंदो। उहो शौक़ु मूंखे धीरे धीरे फील थियणु लॻो की हे बि हिकु फील्ड सुठो आहे ऐं मुंहिंजो पसंदीदा, छोकी फ़ोटोग्राफी बि हिकु आर्ट आहे, उनमें बि आर्ट त खपे। तव्हां कुझु बि कयो था त ईअं जीअं तीअं फ़ोटोग्राफी नथा करे सघो। त मां फ़ोटोग्राफी शौक़ु बि हो ऐं सभिनि खां लकी मां आहियां की उहो मुंहिंजी फ़ोटोग्राफी हिकु मैगज़ीन आहे, गुजरात जर्नल, उन में मुंहिंजी फ़ोटोग्राफी सां गॾु मुंहिंजी राइटअप, जेको बि मां फ़ोटो ॾींदी आहियां उन जे बारे में लिखंदी आहियां। थोरो उहो बि मुंहिंजो हिकु शौक़ु हुओ त उहो बि मुंहिंजो डेवलप बि थींदो रहियो ऐं मूंखे थोरो सेटिस्फेक्शन मिलियो की हलो मां कुझु लिखां बि थी, फ़ोटोग्राफी बि कयां थी। ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि आहे की उहो मुंहिंजो वर्क पब्लिश थींदो हो मैगज़ीन में, अञा बि थींदो रहंदो आहे। यानी उहो हिकु मुंहिंजो शौक़ु आहे, उहो मुंहिंजो कम बि अची वियो मूंखे। बराबरि, तमामु सुठियूं जानकारियूं असांजे अॼु जी एपिसोड में असांजे सखियुनि खे ॾिनियूं आहिनि। मूंखे पक ख़ातिरी आहे त असांजूं सखियूं तव्हां खां तमामु घणियूं इंस्पायर थियूं हूंदियूं, हुननि खे बि शौक़ु जाॻियो हूंदो कुझु न कुझु करे ॾेखारण जो। असांजो अॼु ही एपिसोड असां हिते समाप्त कयूं था। तव्हां असांजे मंच ते आया, तव्हांजा तमामु घणा शुक्राना। थैंक यू वेरी मच। दोस्तो, मूंखे उमेदु आहे त अॼु जो ही एपिसोड तव्हांखे वणियो हूंदो। बसि अहिड़ा ई मज़ेदार ऐं इंट्रस्टिंग एपिसोड असां तव्हांजे साम्हूं खणी ईंदासीं। हींअर वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो। नमस्कार।